अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उभरंदे सिज पिरीअ जे न पसंदियूं, कढे ॿेई ॾिज अखड़ियूं कांगन खे। भलारे भिटधणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिकबिरो सलाम शाल क़बूल पवे। 3 अप्रैल छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ जाखोड़ींदा रहो। सोच वीचार में अॼु असीं खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि वारे मामले ते थींदड़ एहतिजाजनि बाबति ख़बरूं पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु इमदाद हुसैनी जी नाचाकी सिंध जे हालतुनि समेत जग जहां जो ख़बरूं हिन प्रोग्राम जी ज़ीनत हूंदियूं। नवाज़ खान ज़ौर जे किताब क़ैदी तख़्त लाहौर जो जी 10हीं क़िस्त पिणु अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं हैदर मलाह जी ख़ूबसूरत शाइरी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़बरूं। सिंध में हर रोज़ को न को कारकुन खंभे गुम कयो वञे थो। सॼी सिंध जी ॼण त अहिड़ी हालत आहे जीअं कंहिं शाइर चयो त मेरे देश में सभु लापता है, इंसाफ़ लापता है, आवाज़ लापता है। मैं लापता हूँ, तुम लापता हो, वो लापता हैं। कलम लापता है, कलमकार लापता है, किताब लापता है, सवाल और जवाब लापता है, शनाख्त लापता है, वजूद लापता है, माँ का बेटा लापता है, बाप का साया लापता है, बहनों का इकलौता भाई लापता है, खुशी लापता है, मैं लापता हूँ, तुम लापता हो, हमारी गुलज़मी लापता है। खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो बि शुरू कयो वियो आहे, पर अञा खंभे गुम करण वारो सिलसिलो बंदि थी नाहे सघियो। राति देर सां नवाबशाह जे पटण मां क़ौमी कारकुन राशिद चांडिये ऐं तालके सेवण जे ॻोठ निगावल मां इरफान नुहाणी ऐं वज़ीर नुहाणी खे रियासती इदारनि खंभे गुम करे छॾियो आहे। कराची में खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतिजाज जो सिलसिलो बि जारी आहे। काल्ह बि कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी कैंप ते एहतिजाज जो सिलसिलो जारी रहियो। क़ौमी दानिश्वर ताज जोयो, सिंध सुजागी फोरम जो मरकज़ी अॻवान सारंग जोयो ऐं सोणी जोयो, कराची डिवीज़न अॻवान जानब सिंधी, VMP फोरम जे अॻवान मरियम सिंधी, सिंध सागर पार्टी जो मरकज़ी अॻवान हाफ़िज़ सिकंदर तुनियो, जसकम जो अॻवान अशफाक मेमण, क़ौमी मुहाज़ आज़ादी जो अॻवान अज़हर जमील बलोच, अॻवान इलाही बख़्श बलोच, मोहम्मद सलीम बलोच, मोहतरमा महर इलाही बलोच, एडवोकेट मंसूर हुसैन हब, अब्दुल हमीद शेख, मक़बूल नोतकाणी, अयूब कांधड़े जी धीउ मारी कांधड़ो, पुट शाहिद कांधड़ो, इंसाफ़ दायो जी भेण अक्सा दायो, मुर्तज़ा जुणेजो जी माउ शहज़ादी, धीउ पारस, परवेज़ सरगाणी जी ज़ाल सफ़िया ऐं भेण रहमत ख़ातून, सिजाद बुरड़े जी अमड़, बख़्तावर बुरड़ो, पठान खान ज़ोराणी जो पुट इरफान ज़ोराणी, ज़ाहिद जो भाउ इब्राहिम चनो, फरमान सुमरो जी घरवारी सुरठ फिरदोस। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जो मरकज़ी अॻवान AD राहिमो, मोहसिन सिंधी, फरहान सिंधी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते वारसनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि ऐं कैंप जी अॻवानी कंदड़नि ॻाल्हाईंदे चयो त हिन एहतिजाजी जदोजहद जे नतीजे में गुज़िरियल राति जामशोरे जे 2 क़ौमी कारकुननि वक़ार पंवर ऐं जावेद शोरो ऐं नौशर फ़िरोज़ जा क़ौमी कारकुन, अज़ीज़ भंगवार, अतीक विस्तड़ो ऐं सकरण जो क़ौमी कारकुन फ़िदा लाखो आज़ादु कया विया। पर रियासती इदारा पंहिंजे रिवायतुनि मूजिबि वरी 3 ॿिया क़ौमी कारकुन राशिद चांडियो, इरफान नुहाणी ऐं वज़ीर नुहाणी खे खंभे खणी विया। ही माण्हू खंभण वारो दहशतगर्दी ऐं इंसानी हक़नि जी लताड़ जो अमल आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कजे थी। हुक्मराननि ऐं रियासती इदारनि जे सरबराहनि खे सिंध बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां हज़ारनि जी तइदाद में खंभे गुम कयल सियासी कारकुननि खे हिकदमि आज़ादु करे मज़लूम क़ौमनि जे माण्हुनि में
पैदा थियल ॻणती वारी लहर खे ख़तमु करणु घुरिजे, न त ॿी सूरत में हिन क़िस्म जे गैर इंसानी, गैर इख़लाक़ी, गैर क़ानूनी क़दमनि जा ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। हिन रियासत जी हिन दहशतगर्दी खे सॼी दुनिया निंदे चुकी आहे ऐं अञा बि उन्हनि जा उहे अमल जारी रहिया त आलमी ज़मीर ऐं मज़लूम क़ौमनि जो अवाम ख़ामोश न वेंदो। असां इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं सियासी तनज़ीमनि खे अपील था करियूं त जबरी गुमशुदगियुनि लाइ भरपूर आवाज़ उथारणु घुरिजे त जीअं बेगुनाह खंभे गुम कयल क़ौमी कारकुन अयूब कांधड़ो, इंसाफ़ दायो, मुर्तज़ा जुणेजो, सुहेल रज़ा भट्टी, पठान खान ज़ोराणी, परवेज़ सरकाणी, सजाद बुरड़ो, ज़ाहिद चना, फरहान सुमरो, इमदाद शाह, सर्वेच नुहाणी, फ़कीर एजाज़ गाहो, मोहन मेघवाड़, मुनीर अबड़ो, डॉक्टर फ़तेहमंद खोसो, सोबत खोसो, काशिफ़ टगड़, नसीम बलोच, अल्लाह वधायो महर, ज़फ़र चांडियो, मज़र चाचुड़, अमीर लाशारी, जबार सरकी, मोहम्मद अली चांडियो, परवेज़ चांडियो, सदाम शर, सनी भट्टी, अयाज़ लतीफ़ शर, मंज़ूर शर, ज़ाहिद मरी, रिज़वान बुर्धी, अली पल, मुर्तज़ा सुमरो, गुलबहार गबोल, फरमान सुमरो ऐं ॿिया आज़ाद थी सघनि। साईं जीअम सैद जी वरसी ऐं शफ़ी मोहम्मद करनाणी जी वरसी मल्हाइण जे ॾोह में गिरफ़्तार कयल जसकम चेयरमैन असलम खैरपुरी, जस्त अॻवान नवाज़ करनाणी, रावल करनाणी, डॉक्टर नज़ीर खोखर, सिंध सुजागी फोरम अॻवान अज़हर शाहाणी, अयाज़ देशी, मोज़म खोखर ऐं ॿियनि सभिनी गिरफ़्तार थियलनि जी आज़ादी सां गॾु ताज जोयो, नवाज़ खान ज़ौर, अरबाब भील, सोणी जोयो, सारंग जोयो, सुरया सिंधी, इस्माइल नोतकाणी, महफ़ूज़ नोतकाणी, डॉक्टर अज़रा खोखर ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि ऐं औरतुनि तां कूड़ा केस ख़तमु करण जी घुर कई वई। जॾहिं त उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नामेरे लेखक ऐं दानेश्वर ताज जोयो जो चवणु हो त अॼु वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध सुजागी फोरम ऐं सिंध जो क़ौमी सियासी कारकुननि जे पारां हीअ जेका मिसिंग पर्सन्स कैंप आहे उन में वाधारो ईंदो वञे थो। हिते अयूब कांधड़े जी फैमिली, असां उनजी न्याणी मारवी ऐं भाउर हिन कैंप ते असां सां गॾु आहिनि। असांजे इंसाफ़ दाए जी भेण अक्सा दायो असां सां गॾु आहे, फरमान सूमरे जी घरवारी अदी फिरदोस उर्फ सोरठ असां सां गॾु आहे, मुर्तज़ा जुणेजे जी मां शहज़ादी जुणेजो ऐं धीउ पारस जुणेजो असां सां गॾु आहे, पठान खान ज़ोराणीअ जी घरवारी, माउ, भेनरूं ऐं नंढड़ा ॿार असां सां गॾु आहिनि। ऐं उनखां सवाइ जेको ज़ाहिद चने जी फैमिलीअ जा माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं ॿियूं बि फैमिलियूं अचनि पियूं ऐं माण्हू असां सां गॾु हिन काफ़िले में शामिलु थियनि पिया। अॼु अज़हर जमील क़ौमी महाज़ आज़ादी जो अॻवान बि हिन कैंप ते आयो आहे, असीं उनखे भलीकार चऊं था। हाफ़िज़ सिकंदर तुनियो साहब, चेयरमैन सिंध सागर पार्टी, चेयरमैन न सर, उहो जनरल सेक्रेटरी सिंध सागर पार्टी बि असां सां गॾु आहे। ऐं असां समूरनि जी हिकिड़ी घुर आहे त सिंध मां जेके खंभे गुम कयल आहिनि उहे आज़ादु कया वञनि। कालोकी कैंप जे नतीजे में 5 नौजवान आज़ादु थिया आहिनि, पर वरी 3 ॿिया नौजवान, हिकिड़ो नवाब शाह मां ऐं 2 सेवण मां नुहाणे ॿाहिरि कंबिया विया आहिनि। ऐं इहो अमल सुठो न आहे, हीअ रियासती इदारा ख़बर न आहे त जॾहिं बि ईदूं अचनि थियूं, जॾहिं बि ख़ुशीअ जा मौक़ा अचनि था, जॾहिं बि असांजे क़ौमी अॻवान साईं जीएम सैद जे वफ़ात या सालगिरह जो मौक़ो अचे थो त उन वक़्तु माण्हुनि खे खंभे गुम कनि था। ऐं इहो किथां जो इंसाफ़ आहे त माण्हुनि खे अंधारी राति जो घरनि मां खंभे गुम कयो थो वञे, औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो थो वञे ऐं उन्हनि खे लापता कयो थो वञे। इहा न पाकिस्तान जे आइन, न आलमी आइन, न अक़वाम मुत्तहिदा जे कानून मुताबिक़ आहे। इन्हनि समूरनि कानूननि जी इहा भनकड़ी आहे, इहा इंसानियत ऐं आलमी ज़मीर खे हिकिड़ो चैलेंज आहे। असीं चऊं था त छा पंहिंजा हक़ घुरण ॾोह आहे ऐं हक़ घुरण जे नतीजे में ही तमामु माण्हुनि खे अगवा कयो था। कंहिं वक़्त में उन्हनि खे साड़े उन्हनि जा लाश मोकिलियो था। 10 साल माण्हुनि खे थी विया आहिनि, 11 साल थी विया आहिनि। हिते जेके फैमिलियूं वेठियूं आहिनि ऐं उन्हनि जा वारिस गुज़िरियल 5 सालनि खां गुम आहिनि। इंसाफ़ असांजे अयूब कांधड़े खे कल्ह 28 अप्रैल ते
5 साल पूरा थिया आहिनि ऐं असांजे इंसाफ़ दाए ऐं मुर्तज़ा दाए खे बि 5 साल पूरा थियण वारा आहिनि। सुहेल रज़ा भट्टीअ खे 6 साल थी विया आहिनि। फ़तेह मोहम्मद खोसे खे सुहेल रज़ा खे 7 साल थी विया आहिनि। फ़तेह मोहम्मद खोसे खे 6 साल थी विया आहिनि। पठान खां असांजो शबीर कमरानी आहे, उनखे 12 साल थी विया आहिनि। 11 साल 12 साल थी विया आहिनि। त हीउ किथां जो इंसाफ़ आहे? 11-12 साल उन्हनि जी फैमिली रोज़ जीअनि थियूं, रोज़ मरनि थियूं। ऐं हीअ असांजा जेके रियासती इदारा आहिनि उहे ख़बर न आहे, न हुकूमत जे अंडर में आहिनि, न सूबाई हुकूमत जे अंडर में आहिनि, न वफ़ाक़ी हुकूमत जे अंडर में आहिनि। हीअ आख़िर कंहिंजे अंडर में आहिनि? हीअ इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आवाज़ उथारीनि थियूं। हीअ सेनेट जूं स्टैंडिंग कमेटियूं ठहनि थियूं। ऐं वज़ीर आज़म चए थो त मूंखे मथियुनि बाख़्तियार धुरियुनि सां ॻाल्हाइणियूं पवंदियूं। आख़िर उहे बाख़्तियार धुरियूं कहिड़ियूं आहिनि जेके वज़ीर आज़म खां मथे आहिनि? उहा सॼी जहान खे ख़बर आहे त उहे धुरियूं कहिड़ियूं आहिनि। हू छा थियूं चाहिनि? बांग्लादेश हुननि विञायो, बलोचिस्तान सां हुननि जी जेका कार्रवाई जारी आहे, सिंध सां जेका हुननि जी कार्रवाई आहे, आख़िर हू इन मुल्क जे शहरनि खे आज़ादु रहण बि ॾींदा या न ॾींदा? छा असांखे हुबुल वतीन जो सर्टिफिकेट इन्हनि अस्करी इदारनि ऐं इन्हनि रियासती इदारनि खां वठिणो पवंदो छा? असां हिन धरतीअ जा मालिक आहियूं, असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं। ही नंढियूं बचड़ा, ही ॿारड़ा जेके ईद जे ख़ुशियुनि में हिते वेठा आहिनि, जेके पंहिंजी ईद बि जेको शाम ग़रीबा वांगुरु मल्हाईंदा, आख़िर इन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे? उन करे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे नए चूंडियल वज़ीर आज़म खे बस गुज़ारिश कयूं था त तव्हां हिन मसइले जो नोटिस वठो। अख्तर मेंगल अॻे ई तव्हांखे इहे ॻाल्हियूं चई चुको आहे। असीं उहे ॻाल्हियूं दोहराइण नथा चाहियूं। हज़ारे बलोच घुमनि, समें सिंधी घुमनि, सिंध मां उर्दू ॻाल्हाईंदड़ शिया हज़रात, ख़बर न केरु केरु घुमनि। असीं सभिनी जी आज़ादी जो मुतालबो करियूं था। उन्हनि जो बिला तख़सीस कंहिं पार्टीअ जे, कहिड़ी बि पार्टीअ सां उन्हनि जो वास्तो आहे। असांजो मुतालबो हिकिड़ो ई आहे त जेके बि खंबे गुम कयल पिया आहिनि, जेके रातियुनि जे ऊंदाहिनि में माण्हुनि खे खंबे गुम कयो वियो आहे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। हिन ईद ते जेकॾहिं उन्हनि खे आज़ादु न कयो वेंदो त हीअ तहरीक सिंध जे ॻोठ ॻोठ ताईं हलंदी ऐं उन जा नतीजा जेके आहिनि हुकुमराननि लाइ, ख़ुदि रियासती इदारनि लाइ ख़तर निकिरंदा। माण्हू जॾहिं तपी तपी तंग थींदो आहे, तंग आयत बिजंग आयत, ख़ुदा तव्हां उन मौक़े उन मंज़िल लाइ माण्हुनि खे न वठी वञो जेको पोइ सुभाणे उहो तूफ़ान तव्हां संभाले न सघो। उन खां अॻु अखियूं पटियो, सोचो ऐं मुनसिफ़ थियो, माण्हुनि खे आज़ादु करियो। हिन मिसकीननि मावरूं भेनरूं ॿारड़ा वेठा आहिनि, इन्हनि जा वारस पीअर, उन्हनि खे आज़ादु करे ॾियो ईदुनि ते। हुननि जूं निंडूं हराम आहिनि, हुननि जूं ईदूं हराम आहिनि। महिरबानी करियो जेको आहे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। कल्ह 5 नौजवान आज़ादु थिया आहिनि, घटि में घटि 5 घरनि में ख़ुशी आई आहे। असांखे उमेद आहे त हीउ जेको न्याणियुनि जो आवाज़ आहे, हीअ नंढड़ियुनि बचड़ियुनि जेके 2-2.5 सालनि जो उहे नारा वेठियूं हणनि त असांजो बाबा खे वापसि करियो। आख़िर उन्हनि जो ॾोह कोड़ो आहे। इन्हनि मासूमनि जो आवाज़ु ॿुधो, इन्हनि मासूमनि जे अखियुनि जे ॻोढ़नि खे ॾिसो, उन जो शर्म कयो को। हिननि जे अखियुनि में जेके ॻोढ़ा आहिनि, डिॼो उन ॾींहं खां ख़रीब मज़लूम जी आह खां मबादा इन मासूमनि जूं आऊं ऐं दाहूं जेके आहिनि अर्श अज़ीम ते पुॼनि ऐं तव्हां कंहिं वॾे तारीख़ी तबाहीअ जो शिकार थियो। उन खां बचणु खपे तव्हांखे। इन मासूम बेगुनाह माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो वफ़द मिस्टर राजा ॾाहिर जोयो जी अॻुवाणी में गरियल क़ौमनि जे मुस्तक़िल फोरम आन इंडिजिनस इशूज़ जे 21हें इजलास में शिरकत करे रहियो आहे, जेको गरियल क़ौमनि जे हेडक्वार्टर न्यूयॉर्क में थी रहियो आहे। फोरम 2000 ईस्वी में क़ाइमु कयो वियो, जंहिंजो मैंडेट हो त मक़ामी आबादी जी मुआशी ऐं समाजी तरक़ी, सक़ाफ़त, माहौलियात, तालीम, सिहत ऐं इंसानी हक़नि सां लाॻापियल मसइलनि खे उजागर करणु ऐं उन जे तहफ़ुज़ लाइ कोशिश करणु। वर्ल्ड सिंधी कांग्रेस 2000 ईस्वीअ खां हिन फोरम जी बाक़ाइदा शिरकत कंदी रही आहे ऐं केतिरा ई लिखत ऐं ज़ुबानी बयान पेश कया आहिनि, जिन में ज़मीननि ऐं कुदरती विरासत, इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि ऐं सिंधी क़ौम जे मज़लूम हैसियत बाबति मसइलनि खे उजागर कयो वियो आहे। 2019 में पिणु वर्ल्ड सिंधी कांग्रेस गरियल क़ौमनि जे रिपोर्टर सां गॾु मक़ामी माण्हुनि सां
मुलाक़ात कई हुई। नवाब शाह मां नकाबपोश हथियारबंद अधु राति जो घर ते चढ़ाई करे राशिद चांडियो खे खंभे विया, जंहिं ख़िलाफ़ जस्कम जे कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हयो। चांडिया कॉलोनी में जस्कम कारकुन राशिद चांडियो खे अधु राति जो खंभियो वियो। सुबुह थींदे ई राशिद चांडियो जे भाइरनि मेहराब वसीम रईस चांडियो, सचवा अॻाण शौकत चांडियो, इमामुद्दीन चांडियो, ग़ुलाम अब्बास चांडियो, कुंपरस अॻवाणनि सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ासखेली, सैयद नासिर, हनान अब्बासी ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी धरणो हणी अलामती बुख हड़ताल कई। अॻवान चयो त मुल्की आइन में आहे त रियासत माउ जी हूंदी आहे, पोइ उहा कहिड़ी माउ आहे जेका पंहिंजे बचनि जो तहफ़ुज़ करण बदिरां आधी राति जो उन्हनि खे खंबराए गुम करे छॾे थी। हुननि चयो त राशिद चांडियो अमन पसंद कारकुन ऐं पोरियो करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदड़ नौजवान आहे। अहिड़े कारकुन खे बिला जवाज़ आधी राति जो निंड मां उथारे खंभे गुम करणु नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त राशिद चांडियो जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेसि फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। सिंध जे 6 तरक़ी पसंद ऐं कोमप्रस पार्टियुनि चूंडूं वेहण लाइ सिंध में नओं पार्लियामानी इतिहाद ठाहिण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। नओं इतिहाद ठाहिण ते अहिड़ो इतफ़ाक़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जी मेज़बानी हेठि थियल इजलास में कयो वियो। इजलास जी सदारत STP जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी कई, जंहिं दौरान क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, मज़हर राहू जो, सिंध यूनाइटेड पार्टी जे अमीर हसन पंवर, अमीर थेबो, अवामी जमहूरी पार्टी जे लाल शाह, हरीफ़ चांडियो, पोरियत मज़ाहिमत तहरीक जे निसार लिगारी, सोशल डेमोक्रेटिक पार्टी जे आलिम बिरोही GR बलोच ॿियनि शिरकत कई। इजलास में मुल्क ऐं सिंध जी सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास सिंध में पार्लियामानी इतिहाद जे लाइ तफ़सीली ग़ौर वीचार कंदे सिंध मथां हक़ हाकिमियत, सिंध जी क़ौमी वहदत जी बका, धारी आबादकारी ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारणु, तवानाई ऐं रोज़गार जे वसीलनि जी मालिकी क़बूल करणु, शफ़ाफ़ आदमशुमारी, मुफ़्त मयारी तालीम, आम माण्हुनि जी जान व माल जो तहफ़ुज़, सिंध जे नाणे ऐं वसीलनि जी मालिकी, धारी आबादकारी, सिंध ऐं पाकिस्तान में करप्शन जे मुकमिल ख़ात्मे समेत 12 नुक़्तनि ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में इतिहाद जे नाले ऐं झंडे ते इतफ़ाक़ कयो वियो, जंहिंजो ऐलान ईंदड़ इजलास में कयो वेंदो ऐं इजलास 10 मई ते तरक़ी पसंद हाउस ते सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो। होॾांहुं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त अॼोके इजलास में बुनियादी 6 पार्टियुनि शिरकत कई आहे, जिन गरियल तौरु सियासी एजेंडा तय कयो आहे ऐं हिन वक़्तु इतिहाद जी ज़रूरत आहे या उन बाबति समूरियूं पार्टियूं रज़ामंद आहिनि त इतिहाद जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु पार्लियामानी सियासत करण लाइ सिंधियुनि खे गरियल फोरम जी ज़रूरत आहे, जेको रुॻो इलेक्शन लाइ न पर मजमूई सिंध जा जेके सियासी ऐं क़ौमी मसइला आहिनि उन्हनि लाइ मुतबादिल हुजे। हुन चयो त हिन इतिहाद जो नालो फाइनल करण सां गॾोगॾु उन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे त हिन इतिहाद जो हिकु झंडो हूंदो ऐं को बि पार्टीअ जो झंडो अलॻि अलॻि खणी न ईंदो। इजलास में ॿियनि पार्टियुनि जा सरबराह कुझु मसरूफ़ियत जे करे अची न सघिया आहिनि, जंहिं सबबु फ़ैसिलनि में कुझु देरि थी आहे ऐं अॻिए इजलास में उहे दोस्त बि अची वेंदा। माज़ी में ठहियल इतिहादनि जो सुठो तजुर्बो न रहण बाबति पुछियल सुवाल जे जवाब में हुन चयो त असांजी कोशिशि आहे त मुस्तक़िल इतिहाद ठहे, सियासी एजेंडा सां मुस्तक़िल झंडो हुजे ऐं मुस्तक़िल क़यादत हुजे त जीअं इतिहाद डिघे अरसे ताईं हली सघे। पर कुझु तजवीज़ूं आयूं आहिनि त क़यादत में तब्दीलियूं अचनि, जंहिं ते फ़ैसिलो थियणो आहे। हुन चयो त असां उन ख़ुशफ़हमी जो शिकार न आहियूं त हीउ इतिहाद टुटंदो ई कोन ऐं का बि पार्टी धार न थींदी। जेतिरे ताईं STP जी ॻाल्हि आहे त आउं पंहिंजी ज़िम्मेवारी सां चवां थो त आख़िरी वक़्त ताईं हिन जदोजहद ऐं इतिहाद खे गॾु रखंदासीं। पर हिन वक़्तु जेके बि पार्टियूं हिन इतिहाद जो हिसो थियण लाइ अचनि पियूं उहे इंतिहाई ज़िम्मेवारी सां पियूं अचनि, जंहिंजे छिॼण वारी का बि अहिड़ी सूरतहाल न आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे जुड़ंदड़ पार्लियामानी इतिहाद खे 6 तजवीज़ूं पेश कयूं आहिनि त कंहिं बि अवामी तावन ऐं मोड़ ते दारोमदार रखंदड़ गॾियल जदोजहद सहकार ऐं इतिहाद जे बुनियादी एजेंडा में हीअ अहम तरीन इस्म ज़रूरु शामिल हुअणु घुरिजनि, जंहिंमें सिंध जी वहदत जो तहफ़ुज़, पाणी, पेट्रोल, गैस, कोयले, बिजली, मैदनियात ऐं जज़ीरनि समेत सिंध जे समूरनि वसीलनि ऐं उन्हनि जी टैक्सीज़ जी मालिकी,
नवनि यूनिटनि जी साज़िश ऐं मुआहिदनि जो ख़ात्मो, समूरनि नवनि डैम्स ऐं धाड़ियल कैनालनि TPC जे जीथल जो ख़ात्मो, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली क़रार ॾियणु, ॻोठनि ऐं शहरनि जो तहफ़ुज़, गवर्नेंस जी बहितरी, तालीम, सिहत, बल्दिया, आबपाशी, रेवेन्यू ऐं रोडनि समेत समूरे निज़ाम जी बहितरी, मेरिट जी अवलियत, नौजवाननि ऐं शागिर्दनि लाइ रोज़गार ऐं तरक़ी जा मौक़िया पैदा करणु, वफ़ाक़ी ऐं कारपोरेट नौकरियुनि में जाइज़ हिसो, सिंध जे ॻोठनि जी घटि ॾेखारियल आदमशुमारी जी दुरुस्तगी, NFC में टैक्सिस ऐं वसीलनि आधार जाइज़ वधियल हिसो, कराची में धरती धड़नि जा आबादकारी, चूंड सुधारा, इंसाफ़ जी फ़राहमी, समूरनि सियासी ऐं गुम कयल क़ैदियुनि जी आज़ादी, इंसानी हक़नि ऐं अक़लियतनि, औरतनि ऐं ॿारनि जे बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़, ग़ुरबत ऐं महांगाई जो ख़ात्मो, समाज में सहप बराबरी खे वधाइणु, दहशतगर्दी, ॾोहनि ऐं लाक़ानूनी जो ख़ात्मो, हारियुनि, मज़दूरनि ऐं मुलाज़मत पेशा माण्हुनि जी ज़िंदगी में बहितरी, बर्दाश्त, रवादारी, पार्लियामानी ज़ुबान ऐं तहरीर वारा ऐं बाइख़लाक़ सुलझल रविया इख़्तियार कंदा। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पंवर चयो त असीं चाहियूं था त सिंध दोस्त धुरियुनि जो गॾियल इलेक्शनी इतिहाद जुड़े, जंहिं लाइ मरहलेवार सिलसिलो वधी रहियो आहे ऐं कुझु फ़ैसिला थी रहिया आहिनि। अॼोको इजलास बि उन जी कड़ी आहे। हुन चयो त उमेद आहे त जल्द हिकु सघारो अवामी मुतबादिल ॾेई सघंदासीं। अवामी जमहूरी पार्टी जे सरबराह लाल शाह चयो त सिंध जे मसइलनि बाबति आवाज़ उथारण लाइ जेतोणीकि सिंध एक्शन कमेटी मौजूदु आहे, पर पार्लियामानी सतह ते सियासत कंदड़ जेके बि सिंध वतन दोस्त आहिनि, क़ौम परस्त ऐं रोशन ख़्याल पार्टियूं आहिनि, उहे अलॻि अलॻि पार्लियामानी सियासत करे रहियूं आहिनि, जेके गॾिजी हिकु थी पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि। उन लाइ डॉक्टर कादर मुंशी पारां सॾायल कॉन्फ्रेंस में फ़ैसिलो थियो हो ऐं अॼु उन सिलसिले बाबति इजलास बि थियो त हिकु झंडे तहत गॾिजी पार्लियामानी सियासत कबी, जंहिं लाइ असां पुरुमेद आहियूं ऐं ज़ाहिर आहे हिकु ॾींहं में ई फ़तह न मिलंदी। पोरियत मज़ाहिमत तहरीक जे मरकज़ी नायब सदर कामरेड निसार लिगारी चयो त असां हिन इतिहाद खे ख़ुशाइंद सम्झूं था। हुन चयो त PP खां अलावा इलेक्शनी ख़ाल आहे ऐं हीउ इतिहाद उहो ख़ाल भरींदो। सिंध में को बि सियासी मुतबादिल न हुअण करे PP फ्री हैंड आहे, जंहिं सबबु वतन जी वहदत ख़िलाफ़ पॉलिसियूं अचण सां गॾोगॾु करप्शन उरूज ते आहे ऐं तरक़ियाती कम न थियण बराबरि आहिनि। आउं सम्झां थो त हिन इतिहाद जुड़ण सां उहे शयूं रुकबियूं ऐं हिकु चेक एंड बैलेंस क़ाइमु थींदो। होॾांहुं ज़रियनि वटां मालूम थियो आहे त सिंध जे क़ौम परस्त, वतन दोस्त ऐं सिंध दोस्त सियासी पार्टियुनि ते जुड़ियल पार्लियामानी इतिहाद लाइ सिंध डेमोक्रेटिक पार्लियामानी अलायंस वारो नालो सर फ़हिरिस्त आहे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान इंसानी हक़नि जे हवाले सां सालियानी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में 2021 में इज़हार जी आज़ादी जी राय जी हालत ते सख़्त ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स कमीशन जे सेक्रेटरी जनरल हारिस खलीक इन हवाले सां इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त 2021 दौरान घटि में घटि 9 वाक़िअनि में सहाफ़ियुनि खे डेॼारियो ऐं धमकायो वियो। हुन वधीक चयो त हमलनि, जबरी गुमशुदगियुनि, क़त्ल, खुली सेंसरशिप जहिड़ा हरबा इस्तेमालु कया विया। अॻूणी हुकूमत खे ज़ालमाने पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस मुसलत करण ते यादि रखियो वेंदो। हारिस खलीक वधीक चयो त इज़हार जी आज़ादी जी राय ते पाबंदियुनि जो दाइरो वधाइण जी रियासती कोशिशनि खां ग़ैर रियासती अंसर खे वारो मिलियो। ग़ैर रियासती अंसरनि खे वारो मिलियो त माण्हुनि ते पंहिंजो ख़्वाहिशूं मसलत करियूं जेके उन ते इतफ़ाक़ नाहिनि कंदा। हुन चयो त सियालकोट में श्रीलंकन शहरी खे तोहिन मज़हब ते मेड़ाके हथां क़त्ल कयो वियो, जॾहिं त PP जी कानून साज़ मेंबर तरफ़ां मुबैना तौर ते नाज़िम जोखियो खे वैशाणे तौरु क़त्ल कयो वियो। सीनियर अदाकार ऐं ड्रामा डायरेक्टर आबिद नवीद लाॾाणो करे वियो। सीनियर अदाकार ऐं ड्रामा डायरेक्टर आबिद नवीद गुज़िरियल राति 67 सालनि जी ॼमार में लाॾाणो कयो। ख़मीस ऐं जुमे जी विच वारी राति खेसि फूड पॉइज़न थी पियो, जंहिं सबबु संसि तबियत ख़राबु थी त खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हुन पसाह पूरा कया। कराची में संसि जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिं बाद खेसि वादी हुसैन क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। आबिद नवीद केतिरनि ई सिंधी ड्रामनि
में कमु कयो ऐं केतिरा ई ड्रामा डायरेक्टर कया। हुन फिल्मनि ऐं स्टेज ड्रामनि में बि पंहिंजे फ़न जा जोहर ॾेखारिया। खेसि पाकिस्तान टेलीविज़न जे सिंधी मज़ाहिया ख़ाकनि जे प्रोग्राम चह चिटो मां मक़बूलियत हासिलु थी, जंहिंमें हुन लौंग जो किरदारु अदा कयो हो। असां रोई रोई खिलायो थे जिन खे, अकेला जे थींदा त रोअंदा त हूंदा, या वरी मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे। जहिड़ा ख़ूबसूरत गज़ल सरजींदड़ नामियारे शाइर इमदाद हुसैनी जी तबियत ख़राब थी वई आहे, जंहिंजे करे खेसि कराची जी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। इमदाद हुसैनी जी तबियत जिस्म जो पाणी घटिजी वञण जे करे ख़राब थी, जंहिं बाद खेसि अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिते मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं वियूं, जंहिं बाद संसि इलाज हलंदड़ आहे। ॿुधायो पियो वञे त इमदाद हुसैनी जी तबियत बहितरी तरफ़ वधी रही आहे। कंदकोट में ॾींहुं ॾीठे जो हथियारबंदनि फुर दौरान मज़ाहिमत करण ते फायरिंग करे हमराह खे क़त्ल करे छॾियो। इंडस हाईवे सी सेक्शन थाणे जी हद में ॾींहुं ॾीठे जो कश्मीर खां मोटरसाइकिल ते सवार थी ईंदड़नि खे नामालूम हथियारबंदनि रोके फुर करण जी कोशिशि कई, जंहिं ते मज़ाहिमत करण दौरान हथियारबंदनि सिंधियूं गोलियूं हणी असलम गिशकोरी खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त संदसि साथी ज़मीर गोलो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जकमाबाद जे सिविल लाइन थाणे जी हद एडीसी कॉलोनी जी रहवासण 14 वरियनि जी छोकिरी सां इज्तमाही लजालुट कई वई। सिविल लाइन थाणे ते मुतासिरा छोकिरी जे चाचे जी फ़रियाद ते 5 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मुंहिंजी भाइटी खे 5 जवाबदारनि ज़ोरी ज़्यादती जो निशानो बणायो आहे। चंबड़ जे अक्सर शाखनि में पाणी जी खोट बरक़रार आहे, जंहिं ख़िलाफ़ आबादकारनि एहतिजाजी धरणा पिणु हंया। चंबड़ नसीर बिराज जी सब डिवीज़न चांग जे छछ शाख, बजर शाख ऐं ॿियनि केतिरनि ई शाखनि में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ सवें आबादकारनि सब डिवीज़न चांग जे मेन रेगुलेटर बशीराबाद मोरी ते नठण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे 3 कलाकनि ताईं धरणो हंयो, जंहिं दौरान आबादकारनि आपाशी अमले ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मिठो ख़ान रिंद, नज़र हुसैन रिंद, ग़ुलाम रसूल रिंद ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां असांजे शाखनि में पाणी न पियो छॾियो वञे। नसीर वाह में पाणी अचे थो त आपाशी अमलो शाखनि जा दर बंदि करे बासरनि खां ॻरी रिश्वत वठे डीओज़ वाटर कोर्सनि में पाणी पहुचाइनि था। नसीर वाह में पाणी घटि थियण ते अमलो शाखनि जा गेट खोले थो, बासर ज़मींदारनि खां आपाशी अमलो रिश्वत वठी पाणी पहुचाए पियो। असां वटि पाणी पहुचे नथो, उन करे परेशान आहियूं ऐं जानवर पखी ऐं ॿार उन विघे मरी रहिया आहिनि। असांजूं ज़मीनूं आपाशी अमले जी मिली भगत सां बंजर बणिजी रहियूं आहिनि। 3 कलाकनि जे धरणे बाद SDO पहुची आबादकारनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। होॾांहुं चंबड़ बुकेराणी सब डिवीज़न जी चाकर शाख, मीरा खुआरी शाख ऐं ज़ौर शाख जी पुछड़ी जे सवें आबादकारनि ॿिए ॾींहुं बि मक़बूल अहमद लगारी, मौला बशीर लगारी, अमीर बशीर रिंद, अशरफ ऐं इरशाद लगारी जी अॻुवाणी में एहतिजाजी धरणो हंयो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अव्हां सां मुख़ातिबा जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं त अव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजागी जा सॾ हूंदा आहिनि ऐं जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त सुजागी जो ही सॾ घर घर ताईं पहुची सघे। असीं चाहियूं था अवां जी ख़िदमत में तारीख़ जा उहे अमुल वर्क पेश करियूं जिन वसीले अव्हां ॼाण जा ख़ज़ाना हासिल करे सघो। असीं पंहिंजा प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं यूट्यूब ऐं फेसबुक वसीले पिणु। जेकॾहिं यूट्यूब या फेसबुक ते अव्हीं असांजा प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर ई वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असीं पंहिंजा प्रोग्राम लाइव पिणु नशर कंदा आहियूं। लाइव प्रोग्राम ॿुधण लाइ गूगल ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ओ आज़ादी जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक हैदर मलाह पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति करे थो।
ओ आज़ादी तो मंझि त केॾो जादू आ। थे फाही ते कीअं भगत चढ़िया ऐं मुर्की सोरिया दार चुमिया, किन पंहिंजा कखई चैन छॾिया, किन रूपोशन जे राहनि में पे झोल भरे कंडा थे खयां, किन मुर्की तुंहिंजी ख़ातिर थे इल्ज़ाम मथां इल्ज़ाम खयां। तो सुख खसियो ऐं चैन लुटियो, तो जंहिंजे दर ते सैन हई मस्तानो सो बेदार थियो। तो जंहिंखे बीही सॾु कयो सो साहिल शाहूकार थियो। को टिकटीअ ते चाढ़ियो वियो जंहिं फतका जिस्म ते जाम झलिया। ओ आज़ादी तो तां असां सभु घोरियोसीं ही इश्क असांजा अलबेला, जिन वटि ज़माने कीन ॾिठा हिकु इश्क असांजा उतराधी, जिन वटि न डपई डाव हुआ बंदूक ज़माने जी हूंदी छेरात छाती लए छांव हुआ। केॾी त जवानी अलड़ हुई, हुन खे बि ख़्वाबनि निंड ॾिनी, मूंखे बि चुमियनि हुई चस ॾिनी। हुन जे अखियुनि में उणतुण हुई, मुंहिंजे बि ख़्यालनि जे रुख़ ते थधड़ी रिमझिम हुई। हुन जो बि जिस्म काफ़ूर थियो, मुंहिंजे बि हथनि ते ज़ोर कयो। ऐं चुमियनि जी का बारिश हुई, कण कण खां चढ़ियल ही मौसम हुई। ही तेज़ जवानी जो झूटो या गड़ो किरियो हो सीने ते। केॾा त गरम साह हुआ, केॾा त पश्मी चाह हुआ। हुन मुख तां ज़ुल्फ़ हटाया मस, मूं चपनि ते चप रसाया मस। तुंहिंजो वॾो आवाज़ आयो, ओ बाग़ी भाकुर मुंहिंजी मैपी, मां आज़ादी थी सॾु करियां। मूं ज़ुल्फ़ छॾिया, मूं चप छॾिया, मूं ॻाढ़ा तुंहिंजा रंग चुमिया। तो फाही ते फतकायो थे, तो मक़तल में मारायो थे। मूं मुर्की तोखे मान ॾिनो, मूं अलड़ जवानी खे झोरे ते तोखे सभु कुझु दान ॾिनो। मूं तुंहिंजी ख़ातिर आज़ादी थे इश्क खां इनकार कयो। हिन लुड़क हुआ रोकिया नेणनि में, चहिरे ते हुन वटि चुप हुई, ॼण लफ़्ज़ निड़ी में कंडा थी अटकिया हुआ हुन जे अंदर में। हुन वींदे वींदे खंजर जा पेवस्त कयो हो जुमिलो ही, मां तुंहिंजे ख़्वाबनि जी राणी, सीने ते सुम्हण जी साथियाणी, तंहिंखे बि तो घोरिया छॾियो। ही आज़ादी छा आज़ादी तोखे ज मिलण खां रोके थी, मूंसां बि खिलण खां टोके थी। ओ आज़ादी मां उन ॾींहं खां बेचैन आहियां, मां तुंहिंजो चारण बणिजी थो हर तोले सीन हणां। मां तोले रोज़ थो कैट करियां, मां मक़तल ते मारियो वेंदुसि, मां तोतां वर ॾेई वारियो वेंदुसि। मां तुंहिंजो आं, ओ आज़ादी। हीअ ख़ूबसूरत शाइरी असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जेका लिखियल हुई हैदर मलाह जी। ख़ूबसूरत शाइर साहिर राहू लिखे थो, कल रात मूं पढ़ी थे हिकु सार जी कहाणी, चांडाण जे अझे में महकार जी कहाणी। ख़ामोशियनि जी ख़ुशबू फहिली त यादि आई, पायल सां तुंहिंजी पग जी गुफ़्तार जी कहाणी। साहनि सां गुफ़्तगू हुई सुगदासी कंहिं सफ़र जी, पलकनि कथी थी दिलि जी रफ़्तार जी कहाणी। हिकु लाश जी उघाड़ पे दोस्त थी ॿुधाए, मुहज़ब वॾे शहर जे किरदार जी कहाणी। मुंहिंजे चपनि ते फहिलियो नग़मो अज़ल अब्द जो, वरजाए ख़्वाब में कंहिं वसकार जी कहाणी। पोशाक अलमियन जी हर राति पई ढकंदी, चंचल चकोर तुंहिंजे ईसार जी कहाणी। वाजिबु उन्हनि बुतनि जो आहे एहतराम जिन खे ॾिसंदे ई दिलि में उभरे ॾातार जी कहाणी। माना त जुस्तजू जो साहिर समरन, लेकिन बहितर न ज़िंदगी खां इनकार जी कहाणी। कल रात मूं पढ़ी थे हिकु सार जी कहाणी, चांडाण जे अझे में महकार जी कहाणी। सिंधीअ ॿोली जो ख़ूबसूरत इनकलाबी शाइर ज़ाहिद शेख लिखे थो, हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाझा। उहे त मुंहिंजा मिठा बाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। मोहबतूं इश्क प्यार जिन वटि, प्रीत जो पंध पार जिन वटि, नाइब जिन में न आर जिन वटि, निभाए ॼाणनि था नींहं न्यारा। उहे त मुंहिंजा मिठा बाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा।
उहे ई धरती जे दिलि जा दिलबर उन्हनि जे दम सां जीअनि था झंगझर। मिटी सां मुरकी पिया गुज़ारनि सभई सियारा सभई ऊन्हारा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। उन्हनि जे हथड़नि हणी भलारी, उन्हनि जे पेरनि पणी बि प्यारी। उन्हनि खे बाग़नि ॾिनियूं बहारूं, उन्हनि सां बहकिया बनियूं ऐं ॿारा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। उथनि त ओथर, हलनि त होशू, ॾिसनि त ॾाहा अज़ीम ॾिसजनि। सॼो त जी जी कंदा हुई ईंदा, वॾा कंदा वेर हेल सारा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। ॾुखनि बुखनि में रहिया सदियुनि खां, परे सुखनि खां अञा बि आहिनि। हकल करे अॼु हलिया हलिया, हकनि लाइ छॾींदा साड़े ई सूर सारा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। उन्हनि सां मुंहिंजो प्यार ज़ाहिद, उन्हनि सां ई मुंहिंजी ज़िंदगी आहे। ही जेके ज़ालनि था झूपड़ियुनि में, उहे वतन जा वॾा सहारा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी प्यारा। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था नाम्यारे कुमप्रस्त अॻवान नवाज़ खान ज़ौर जे किताब क़ैदी तख़्त लाहौर जो जा। ऐं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 10हीं क़िस्त। ही किताब नवाज़ खान ज़ौर राति जे रहज़ननि हथां खमिजण बाद पेश आयल वार्ताउनि ते लिखियो आहे। टार्चर सेल जी अज़ियतनि ते लिखियल ही किताब असीं अवां जी ख़िदमत में क़िस्तवार पेश करे रहिया आहियूं। नमो हाउ न हारियो आहे, गंगोर घटाउनि जे घेरनि में बि हीअ हीअड़ो अटल आहे, अॾोल आहे। बाक़ी कॾहिं जे काई यादि मन सां अंदोह करे या काई मासूम मोहबत दिलि जे गल ते माख बणिजी लहे ऐं नेणनि जूं पनखड़ियूं पुसी पवनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। अहिड़ी सूरत हाल में जे कविता जे टेड़ू जी टिमटिम में जुगनू जी झिरमिर सहारो बणिजी जरकंदी रहे त हीअड़ो केरु हारींदो। मुंहिंजी धरती जे पहाड़नि खे चओ हा अञा ऊचा रहनि, छो त मुंहिंजो कंध झुकणो कोन आहे। वक़्त ब वक़्तु दिलि में सूर थींदो रहे थो, लेकिन आउं शिकायत नथो करियां। ठीकु 3 ॾींहंनि खां पोइ दिलि में सुयूं थियूं लॻनि, जंहिंखां पोइ दरवाज़ो खड़काए संतरी खे दिलि में सूर पवण जी शिकायत थो करियां। दिलि में तकलीफ़ जी इतला मिलण ते हू निस्बतन तकड़ा पहुचनि था। हाल अहिवाल पुछण खां पोइ डॉक्टरी मुआइने जो चयो वञे थो। शाम धारे ऑफिसर वरी मोटी था अचनि ऐं हिन भेरे डॉक्टर साणनि गॾु हुजनि था। 2 डॉक्टर मूंखां ख़बरूं चारूं वठी ॾाढे चङे नमूने तपास था कनि। तपास बाद चयो वञे थो त हरू भरू का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे, बसि मामूली तकलीफ़ आहे जेका गोरियुनि खाइण सां ठीकु थी वेंदी। 3 ॾींहंनि ताईं लाॻीतो 2-3 क़िस्मनि जूं गोरियूं खारायूं वञनि थियूं। 3 ॾींहंनि बाद शाम जो हिकिड़ो डॉक्टर वरी आंदो वञे थो, जेको बीमारी बाबति मालूमात थो वठे। दवा में थोरी रदो बदल कई वञे थी, पर नई गोरी मूंखे भाव नथी पए। उहा खाइण सां मथे में सख़्तु सूर थो पवे। शिकायत करियां थो जिते उहा गोरी बंदि कई वञे थी। अलबत्ता हिकिड़ी गोरी हिकु अधु ॾींहुं वधीक खाराई थी वञे। दवाउनि वापराइण बाद तबियत में बहितरी महसूसु करियां थो। हिकिड़ी राति हूअ जीअं मूंखां पुछा ॻाछा वारे कमरे में वठी वञनि था, मूंखे कुर्सी ते विहारियो थो वञे। उहो पहिरियों भेरो आहे जो मूंखे कुर्सी ते विहारियो अथनि। मूंखे हथ अॻिते करण लाइ चयो वञे थो। मालूम थियो त खेनि मुंहिंजे आङुरियुनि जा निशान वठिणा आहिनि। अखियूं बंदि हुजण सबबि आउं ॾिसी नथो सघां। हूअ मुंहिंजे आङुरियुनि खे हिकु हिकु करे मस हणंदा कंहिं पने वग़ैरह ते रखंदा था वञनि, जंहिंखां पोइ वरी हूअ मूंखे सहियूं करण जो चवनि था। पैन मुंहिंजे हथ में पकड़ाई वञे थी। हूअ मुंहिंजो हथु झले पैन खे सही वारे हंधि रखनि था। भयां थो त 4-5 सहियूं वरितियूं वयूं। उहा ख़बर नाहे त पना उन महिल कोरा हुआ या उन्हनि ते अॻुवाट ई कुझु लिखियलु हो। उन कारगुज़ारी खां वांदा थियण पुॼाणा मूंखे वरी खोली में आणे बंदि कयो वञे थो। आउं सोचां थो त उनजी माना त हाणे हू पुछा ॻाछा खे ख़तमु कंदे शायदि मूंखे जल्दी ज़ाहिर कनि। हीउ पहिरियों भेरो हो जो मूंखे आज़ादी जो आसरो थियो हो। सहियूं वठण बाद मूं सोचियो पए त हू मुंहिंजे सहीअनि वारे पने ते संदन मनपसंदि बयानु लिखी कोर्ट में जमा कराईंदा।
पर मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हो, जेको सम्झण में मूंखे घणो वक़्तु न लॻो। अलबत्ता आज़ादी जे आसिरे वारी सोच सबबि हिकु ॿ ॾींहं बेसब्री ऐं हुरखुर में गुज़रिया। हुरखुर ऐं बेसब्री कमज़ोरी ऐं दाख़िली पीड़ाव खे जनम ॾिए थी, जंहिंसां टार्चर सेल जी दोज़ख जा आड़ा अञा वधियो वञनि ऐं माण्हू हर पासे खां पजरे थो। अलबत्ता सब्र अहिड़ो हथियार आहे जंहिंसां साहिब जी कुवत अञा बि वधियो वञे। शाइरी जो सिलसिलो बंदि नथो थिए, वक़फ़े वक़फ़े सां ॾात महिरबान थींदी रहे थी। दोहा, बैत, वायूं, गीत, गज़ल ऐं नज़म सरजंदा रहनि था, जिन खे आउं ॿिए टे ॾींहं दोहिराईंदो रहां थो त जीअं कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ विसरी न वञनि। 14 फेबरवरी ते यादि थो अचनि था जो वैलेंटाइन डे जो ॾिहाड़ो आहे, मोहबतनि जो आलमी ॾींहुं आहे। मोहबतनि जी सार मन में सुरंदे ई कई सुंदर नारियूं हाव ते होरी थियूं अचनि। गुलाबी रंगत, सडोल बदन, मखण चाणनि जहिड़ा उर, ॻाढ़ा चप, मधमातियूं अखियूं ऐं ककोरेल अंगड़ा मन में कितकितायूं कढे था वञनि। अखियूं कारियुनि पटियुनि मां पाण छॾाए उॾामी वञनि थियूं ऐं उन्हनि उञारनि आख़िरनि में वञी आख़िरा ठाहिनि थियूं। अञा उञ लहे नथी, मोहबत उञ बि आहे त आग बि आहे। मूंखे उन उञ ऐं आग में जलंदड़ जीअड़ा यादि था अचनि ऐं बेक़रार मुल्क मुंहिंजे चपनि ते पखिड़िजी थी वञे। अॼु बि कई नारियूं मुंहिंजी राह निहारींदियूं हूंदियूं, पंहिंजे पंहिंजे जरमे जरकी मूंखे ई सारींदियूं हूंदियूं। यादगिरियुनि जे उन माठे वहकिरे में तरदे आऊं उते थो पहुचां जिते ॾात खां आबशार वांगुरु दिलि जी धरती खे सैराब करणु लॻंदी आहे। मन में शाइराणियूं कैफ़ियतूं कर मोड़े थियूं उथनि ऐं आऊं मोहबत जे ॾिहाड़े खे भेटा ॾियण लाइ वाई थो सरजां। चंपा मुखड़ी सां मूंखे धुंधाड़ियो पिरी, जोभन रते ॿेर जी चढ़ी चोटी तां मूंखे ई धुंधाड़ियो पिरी। केॾी फूल फुलार थी वेढ़ी वाव जियां मूंखे धुंधाड़ियो पिरी, हाणे सभु जमार ही आऊं उन्ही जी हां मूंखे धुंधाड़ियो पिरी। शाइरी जा नसरी टुकड़ा पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़हन में जनम वठंदा रहनि था। मूंखे उन ॾस में जेको पहिरियों ख़्यालु ज़हन में लथो उहो हीअ हो त तव्हीं मूंखे क़त्ल करे सघो था, पर वक़्त खे बीहारे नथा सघो, तारीख़ खे तब्दील थियण खां रोके नथा सघो। अहिड़ी रीति रखी रखी ख़्यालनि जूं कूंजूं नसरी टुकड़नि जो उॾामो भरींदियूं ज़हन जे तल ते लहंदियूं रहनि थियूं, जिन मां केसिटूं मुंहिंजे सियासी सोचनि जूं आइनेदार हुजनि थियूं त किन में रुमानवी रस छलकंदो नज़र अचे थो। अहिड़ियुनि सिटनि ते आउं सोचां थो त रुमानियत केॾी न अजीब ऐं इज़ाफ़ी शइ आहे जो टार्चर सेल जी हिन तलख़ कोड़े ऐं अज़ियतनि सां भरपूर माहौल में बि अची भर में वासो थी करे ऐं जंहिं महिल हूअ कन में सरगोशी थी करे त ईअं थो लॻे ॼण तलख़ी कुझु घटि थी, अज़ाब कुझु हल्को थियो ऐं जीअण लाइ काई नई उमंग मन में जाॻे थी। मञा थो त तूं सूरजमुखी आहीं, पर मूंखां सवाइ कहिड़े कम जी। आऊं जो तुंहिंजो सिज आहियां, तुंहिंजा सभु रंग ऐं रूप, तुंहिंजो तड़ण ऐं खण सभु कुझु मूंसां ई त सुबंधियल आहे। औरत उहा ढॿी आहे जेका तव्हांखे चोगो पाणी आछे थी ऐं जॾहिं तव्हां उन चोगे पाणी ते लहो था त संसा सीर बणिजी था वञो। दिलि आज़ाद फिज़ा जो पखीड़ो आहे, पर मोह ऐं सूंहं जी ॼार खां परे संसरे बि कान थी। ए अयाज़, रूम अञा न ॾिठो आहे, पर रूम अञा छो न ॾिठो आहे, उन करे जो हुन वटि सेको अफ्रीकांस घणा आहिनि ऐं पाण वटि हनीबाल हिकिड़ो बि कोन्हे। अहिड़ी रीति कुझु ॿिया ख़्याल बि हुजनि था, लेकिन शाइरी जी भेट में नसर यादि रखणु कुझु क़दुरु ॾुखियो आहे ऐं उनखे वरजायो बि कोन हो। उन करे उहे हींअर दिलि तां लही विया आहिनि ऐं यादि अची नथा अचनि। फेबरवरी जे विच धारा खुलियुनि जा दर खुलंदा ऐं बंदि थींदा रहनि था। ईअं छो पियो कयो वञे, मूंखे सम्झ में नथो अचे। भायां थो त मतां कंहिंखे आज़ादु कंदा हुजनि। कुझु देरि में मुंहिंजे खोले जो दरवाज़ो पिणु खुले थो। हू मूंखे उतां कढी ॿिए खोली में आणे बंदि था कनि। हिते हंध में हेठियां लाइ फ़क़्ति गिलम विछायल आहे ऐं मथां विझण लाइ कंबल आहे। अहिड़ो ई कंबल जहिड़ो पहिरें खोले में मिलियलु हो, जंहिंमें वेड़जी सेड़जी सुम्हण खां पोइ बि माण्हू सॼी राति सीउ में सड़ंदो रहंदो हो। हूअ पुछंदा हुआ त सीउ त कोन थो लॻे, चइबो हो त सीउ तमामु घणो थो लॻे। पोइ बि उनखे मुंहुं ॾियण लाइ जोॻो बंदोबस्तु न कंदा हुआ।
हू अहिड़ो बंदोबस्तु कनि बि कीअं हा। हू त सियारे खे अञा वधीक थधो करण लाइ कूलिंग सिस्टम हलाए छॾींदा हुआ, जंहिंमें खोली ऋण जी राति या ठरी वेंदी हुई। नई खोली में वेहण बाद जीअं ई हऊ मऊ टरे थो, आउं अखियुनि तां पटी खे कुझु परे करे कमरे जो जाइज़ो वठां थो। हिन कमरे जो रंग अॻे जी भेट में कुझु पुराणो आहे ऐं रोशनी पिणु कुझु घटि आहे। बिस्तरे खां कुंड में सिगरेटनि जी रख पियल आहे, जंहिं मां अंदाज़ो थो लॻायां त शायदि पहिरियां ई हिते सतार हकिड़ो रखियलु हो। जो ॿियनि दोस्तनि मां सिगरेट फ़क़्ति सतार ई छिकींदो हो, आउं पहिरें कमरे जा हिन खोली जे कुंडनि पासनि ऐं भितियुनि खे ध्यान सां ॾिसां थो, मतां कोई क़ैदी को इशारो छॾे वियो हुजे। अब्दुल वाहिद आरिसर, डॉक्टर दोदो मेहरी, घनश्याम प्रकाश अंदरजीत ऐं ॿिया जीए सिंध तोड़े शीन भेजा कई नाले वारा या गुमनाम सियासी कारकुन, जिन जूं जुआनियूं हिननि अज़ियत गाहनि ऐं अंधार भंवरनि जी ऊंदाही जी बख बणियूं ऐं जिन जा रत फुड़ा हिननि मक़तलनि जे दरो दीवार ऐं फर्शनि ते केतिरियूं ई कहाणियूं लिखी विया, लेकिन मूंखे को निशान नथो मिले। शायदि कंहिं को निशान छॾियो बि हुजे, पर संदरनि निकिरण बाद जांचे अहिड़ियूं निशानियूं ॾाठियूं वियूं हूंदियूं। जिते वेझड़ जी का निशानी न हुजे, उते शहीद अशोक कुमार जो को ओहञाण कीअं थो मिली सघे। मूं दीवारनि ते पंजनि प्यारनि ऐं मज़लूमनि जूं ओहञाणियूं पए ॻोल्हियूं, लेकिन भितियूं ख़ामोश हुयूं ऐं नाबीन अखियुनि वांगुरु मंझंदि को अहसासु कोन हो। मुंहिंजी नज़र ख़ामोश दीवारनि सां टकराइजी कंहिं नामुराद आशिक़ वांगुरु ख़ाली वापसि मूं ॾांहुं मोटे पिया आई। आउं खंघि खुड़को करियां थो, परियां मुज़फ़र भुट्टो जवाब में खंघे थो, जंहिं मां पतो पियुमि त रुॻो खोलियूं बदिलायूं वियूं आहिनि, बाक़ी कंहिंखे को आज़ादु कोन कयो वियो आहे। आउं ऐं मुज़फ़र भुट्टो हिक ॿिए खे खंघि खुड़के वसीले हिक ॿिए जे वजूद जो अहसासु ॾियारींदा हुआसीं। मूंखे पुछा ॻाछा लाइ वठी वञण खां पोइ जीअं ई वापसि आणे कमरे में बंदि कंदा हुआ त आउं खंघण या खांघारे कढण जे बहाने मुज़फ़र ॾांहुं इशारो मोकिलींदो हुउसि त अञा हिते आहियां। साॻियो अंदाज़ मुज़फ़र भुट्टो बि इख़्तियार कंदो हो। उन खंघण खुड़कण ऐं टुकण तां ॿ टे घुमराह असांखे दॿड़ाहट पिणु ॾिनो वियो, जंहिं लाइ को न को बहानो ठाहिणो पवंदो हो। जॾहिं त मुज़फ़र वटि साह जे आर्ज़े जो कारण बि हो, जंहिं करे बि खेसि खंघि थींदी हुई। हूअ पहिरें जॾहिं मुंहिंजे खोले जे भरवारे खोली में हो, तॾहिं असीं ॾाढी ॻाल्हाइण जी करे हिक ॿिए जो आवाज़ु पिणु ॿुधंदा हुआसीं, ऐं जॾहिं साह जी तकलीफ़ सबबु हू खंघंदो हो त संदसि सीनो ईअं लॻंदो हो ॼण का धनूणी धवंदी हुजे। तकलीफ़ हुनखे थींदी हुई, पर पॼरंदो आउं हुअसि। अहिड़ी रीति ॿी जेका शइ महसूसु थींदी हुई, उहा ही त राति जो पेशाब कराइण खां पोइ लॻंदो हो त सिपाही कॾहिं कॾहिं कंहिंजी खोली में वेही उनजा फट साफ़ था कनि या संस मलम पटी पिया कनि, जेको आउं अंदाज़ो लॻाईंदो हुउसि त शायदि सतार हकिड़ो या अहमद ख़ान तीवणो आहे। पहिरीं खोली विच ते हुई, उन करे अंदाज़ा करणु सवला हूंदा हुआ ऐं हीअ खोली बिल्कुलु हिकु पासे हुई। हाणे मुज़फ़र खे बि परे करे छॾियो हो आउं। अलबत्ता हिन खोली मां उहो फ़ाइदो थियो जो कॾहिं कॾहिं दोस्तनि जे पेरनि खे ॾिसी सघिबो हो। उन महिल जॾहिं खेनि पेशाब वग़ैरह लाइ व्यंजण खाने नियो पियो वेंदो हो। पहिरें मूं जंहिंखे ॾिठो उहो सतार हकिड़ो हो। खेसि डिघो नेर लॻियलु हो, जेको संस पोयां गहलबो पए वियो। फेबरवरी जे पिछाड़की में अखियुनि तां पटी वारे अज़ाब मां जिंद छुटे थी। हिते जेको बि तशदुद थियो पए, जो अज़ाब उन समूरे तशदुद खां वधीक एज़ाईंदड़ ऐं ख़राबु हो। पटी फ़क़्ति अखियुनि खे बंदि करण जो नालो न आहे। अखियुनि ते पटी ॿधण ऐं कारा बुथाड़ा चाढ़ण जो हिकिड़ो सबबु त बेशक उहो आहे त क़ैदी खे हिते कुझु बि ॾिसण खां रोकियो वञे थो। हिननि जॻहियुनि जी दहशत ई उहा आहे त उन्हनि खे पुरस्रार ऐं सम्झ में न अचण जोॻो महसूसु करायो वञे। गॾोगॾु एजेंसियुनि जा अहलकार पाण खे नज़रनि में अचण खां बचाइण पिणु घुरंदा आहिनि, लेकिन आउं सम्झां थो त पटी जो जेको वॾे में वॾो कमु आहे, उहो अञा को ॿियो आहे। उहो ही त पटी तमामु घणो ऐसाबी दबाव पैदा करे थी। अखियुनि खे मुतासिर करण खां अॻिते वधंदे पटी दिमाग़ जो रॻु वठी छॾे थी। पटी जे तणक जे करे कंध साणो थी वञे थो, कुल्हा कंध ऐं मथो सूर में फाटण लॻे थो। रत जो दबाव हेठि मथे थी वञे थो ऐं लोणा फाटण लॻनि था। ॿी हर तकलीफ़ वक़्तु गुज़रण सां घटि बि वेंदी आहे, लेकिन पटी जो अज़ाब जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो तीअं तीअं वधंदो ई वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में सख़्तु ऐसाबी तनाव पैदा थिए थो
ऐं डिप्रेशन इंसानी शख़्सियत ते सभ खां वधीक नाकारी असर विझंदो आहे। जिस्मानी अज़ाब जो असर थोरो वक़्तु रहे थो, मगर ज़हनी तशवीश जा असर तमामु देर पा थींदा आहिनि। शायदि उहो ई कारण आहे जो हिते जिस्मानी तशदुद सां गॾु ज़हनी तशदुद वारो हरबो तमामु घणो इस्तेमालु कयो वञे थो। जिस्मानी मौत खां वधीक हू रूहानी या ज़हनी मौत मारणु घुरंदा आहिनि। पटी क़ैदी खे उन ज़हनी मौत ॾांहुं धिकण जो अहम ज़रियो आहे। उहा अलॻि ॻाल्हि आहे त जिन अखियुनि में आदर्शनि जा चंड चिमकंदा हुजनि ऐं जेके अखियूं इंसान ज़ात जी आज़ादी जा रोशन ख़्वाब ॾिसंदियूं हुजनि, उंदाही राह जहिड़ी कारी पटी उन्हनि खां रोशनी खसे न सघंदी आहे ऐं देश जे ताबतनाक आईंदे जा सपना सितारा बणिजी हर उदाही जे वजूद में शगाफ़ विझी छॾींदा आहिनि। उन करे नज़र खे रोकणु, डिप्रेशन पैदा करण ऐं बयानु न थी सघंदड़ अज़ाब ॾियण जे बावजूदि कारियूं पटियूं मुंहिंजे अखियुनि खां पिरह जा ख़्वाब खसे न सघियो। नेठ 2 महीननि बाद उन्हनि खे लाथो वियो। अखियुनि तां पटियूं हटियूं ऐं मुंहं तां कारो बूथाड़ो लथो त ॼण सुख जो साह खयमि। 2 महीननि जी छितीअ सख़्ती खां पोइ माहौल कुझु थधो थियो हो। हाणे फ़क़्ति ज़रूरी हाजत लाइ कढणु वक़्तु अखियूं ॿधियूं थिए वयूं। बाथरूम में दर जे अंदरे पासे बीहारे पटी खोले छॾींदा हुआ। वादे थियण बाद असीं दर खड़काए पुठी राति बीहंदा हुआसीं। हूअ पटी ॿधी सेल में वठी ईंदा हुआ, जिते वरी पटी खोले छॾींदा हुआ। बाक़ी पुछा गाछा वारे कमरे में नियण वेल अखियुनि ते पटी ॿधे बूथाड़ूअ चाढ़े वरी उन जे मथां नई पटी ॿधी वेंदी हुई, जेके वापसि सेल में आणण खां पोइ लाहे छॾींदा हुआ। हाणे सेलनि में अखियूं खुलियल हुयूं। अखियूं खुलियूं त ॼण अज़ाब कुझु घटियो। 23 फेबरवरी मुंहिंजी शादी जी सालगिरह जो ॾींहुं आहे। आउं पंहिंजे परणे जी सालगिरह त कोन मल्हाईंदो आहियां, पर ईद बरात खे छॾे करे साल जा जेके बि ॾींहं आऊं हर मुमकिन कोशिशि करे पंहिंजे घर में गुज़ारींदो आहियां, तिन में हिकिड़ो ॾींहुं उहो आहे। लेकिन अॼु न जानब खे भाकुर में भरे थे सघियसि, न ॿारनि खे प्यारु करे थे सघियसि ऐं न ई सभिनी घर वारनि जी ओॾो हुयसि। उहो ॾींहुं जेको हूअं प्यार जे पनाहनि में गुज़रंदो हो, अॼु उन ॾींहं ते आऊं बिना अकेलो हुअसि। उन अकेलाई में ओचितो ई ओचितो शाइरी अलाए किथां उॾामंदी आई ऐं गज़ल बणिजी मुंहिंजे चपनि तां बुरी मुंहिंजे जानब जे क़दमनि में वञी मोहबत जी भेटा तौरु वेठी। न की तूं दामन सेरा, न की ख़ुशबू अजाई वई, टिड़ियासीं प्यार तुंहिंजे में हयाती सभु सजाई वई। तस्वर जी सिपी ते तूं वुठे थी बूंद सावण जी, बणी माणक उतां निकिती घड़ी जा बि वञाई वई। सजाए शाइरी में मूं वठी तोखां ई चांडो की, ॾसाऊं सभु थियूं जादू जॾहिं बि सूंहं ॻाई वई। ॿियो सभु कुझु समुंडनि जी सखी साहिल फ़क़्ति तूं आ, इझो वड़की वरियासीं ॾिस कंधी ॿेड़ी लॻाई वई। कविता सिंध तुंहिंजी नवाज़ा नींहं में जकड़ियल, न की कंहिं भर्त ते पछताव, न की चाहत लजाई वई। मथे गज़ल खां सवाइ कुझु वायूं ऐं दोहा पिणु लिखियमि। शाइरी जे साथ सबबि ॾींहुं उदासी गाॾड़ ख़ुशी में गुज़रियो। साॻे नमूने 5 मार्च जो ॾींहुं बि मूं लाइ उदासी खणी आयो। हिन ॾींहं ते समीउल्लाह कलवड़े खे शहादत नसीब थी हुई। समीउल्लाह मुंहिंजो अॻवान, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो उत्साह जे सरचश्मनि मां हिकु सरचश्मो। संस शहादत जिते मुंहिंजे उत्साह जो सबबु आहे, उते अॼु आउं उदास बि आहियां। उदासी जे हिननि साइतनि में शाइरी हिकु भेरो वरी चारासाज़ थी अचे थी ऐं समीउल्लाह ख़िराज तहसीन पेश करण लाइ हेठीं वाई सूधो आउं 2 वायूं थो लिखां। तुंहिंजी कुर्बानी अमरा इतिहास में, हूं बि साह पखीड़ो आहे सीलानी। तुंहिंजी कुर्बानी अमरा इतिहास में, आज़ादी जे इश्क में हर दिल दीवानी। तुंहिंजी कुर्बानी दोस्त सदा तूं सिंध जी ॻिचीअ में गानी। तुंहिंजी कुर्बानी अमरा इतिहास में। कारी पटीअ त अखियुनि तां लही वई। थधे पाणी जा छंडा हणण सबबि होरियां होरियां अखियूं वहण बि बंदि थी वियूं, पर बाहनि में हथकड़ी अञा लॻल हुई। जंहिंजो नेर हो दरवाज़े जे ॿाहिरां ॿधी छॾींदा हुआ। हथकड़ी जो अज़ाब आख़िर ताईं बरक़रार रहियो। न हथकड़ी लथी न संगर। जंहिं महिल हू पुछा गाछा लाइ वठी वेंदा हुआ त संगर खे सिपाही पंहिंजे हथनि में झले वेंदा हुआ। शायदि खेनि डपु थींदो हो त हथें ॿधल ऐं बंद अखियुनि वारो क़ैदी किथे मथनि को हमिलो न करे विझे।
कूड़ केॾो बि ताक़तवर छो न हुजे पर असल में सदाई कमज़ोर हूंदो आहे। जेकस उन्हीअ करे ई कूड़ जा ई पासबान सेहतमंद ऐं मज़बूत जिस्म रखंदे बि पंहिंजे अंदर में हमेशह हीणा ऐं डिॼणा हूंदा आहिनि। मंझंदि अहिड़ो ई डपु मूंखे हिकिड़ी ॿी राति ॾिसण में आयो हो। मच्छरनि जो वॾो आज़ार हो। निंड में मुंहिंजे मथां मच्छर मिड़ी आया हुआ। मच्छर जे चक हणंदा आहिनि त माण्हू निंड में बि उन्हनि खे हकलींदो रहंदो आहे। सो मूं बि शायदि मच्छरनि खे पिए हकलियो जंहिं ते हथकड़ियूं ऐं संगरियूं खड़कियूं पए। मुंहिंजी अखि उन महिल खुली जंहिं महिल हूअ मूं वारे सैल जो दर खोले अंदरि घिरण वारा हुआ। आऊं टिप ॾेई उथी बीठुसि। मुंहिंजूं अखियूं पटी में ॿधल हुयूं। हुननि मुंहिंजी झड़ती वरिती, बिस्तरे खे उथलाए पुथलाए मुंहिंजी तलाशी वरिती। क्या कर रहे थे? मैं तो सोया हुआ था। आपके आने से दरवाज़ा खुलने की आवाज़ सुन के नींद से बेदार हुआ हूँ। नहीं, तुम कुछ कर रहे थे। बाद में हुननि ॿिनि सैलनि जी बि झड़ती वरिती। हिके वक़्तु 3-4 ॼणा हिकिड़े सैल में धोके पिया आया। ड्यूटी ते मौजूदु संतरियुनि शायदि फ़ोन करे ॿिनि सिपाहियुनि खे घुरायो हो जो हू खाइनि। उहो पिया पुछनि त आवाज़ किस कमरे से आ रही थी, किस क़िस्म की आवाज़ थी। मूंखे हुननि जी हालत ॾिसी खिल अची वई। सुबुह जो हुननि वरी दॿड़ाहट ॾिनो त राति जो आवाज़ न कंदो कर। अहिड़ो दॿड़ाहट बारहा मिलंदो रहंदो हो जो हिकु त मच्छरनि जे करे ऐं ॿियो पासा वराइण सबबु निंड में हथकड़ियूं ऐं संघर खड़को कंदी रहंदी हुई। हथकड़ी ऐं संघर जे करे हिकिड़ो अज़ाब इहो बि हो त ॿाहूं सिरांदी करे न सघबियूं हुयूं। न विहाणो न ॿाहूं सिरांदी सवली निंड कान ईंदी हुई। ॿियो अज़ाब इहो हो त ॿाहूं आज़ादाणी चुरपुर न करे सघंदियूं हुयूं। लगातार हिकिड़े रुख में रहण सबबु ॿाहनि में सूर उताकूं करे रहियो हो। कुल्हा ऐं पुठा पिणु वठिजी विया हुआ। ॿाहनि जूं नसूं सूर खां टुटंदियूं ऐं फाटंदियूं महसूसु थींदियूं हुयूं। हथकड़ियुनि करायनि में फट करे विधा हुआ। अछूं किरायूं जिन ते कारा नील ठही पिया हुआ मूंखे सदाई खां वणंदियूं हुयूं। अॼु उन्हनि किरायनि खे हथकड़ियुनि में क़ाबू ॾिसी मूंखे मथनि अञा वधीक प्यारु ईंदो हो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं क़ैदी तख़्त लाहौर जो जी 10हीं क़िस्त। हीअ किताब नामेरे लेखक ऐं कोमप्रस्त अॻुवाण नवाज़ ख़ान ज़ौर जो लिखियलु आहे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां
छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी अम्मा छा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।